अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीरुल्लड़ काज़ी अहमद रिपोर्टर मोबजुणो। हर साल जीअं हिन साल जश्न विलादत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 12 रबियुल सिलसिले में दरगाह फैज़ हाशिमी में 32 सालाना मरकज़ी जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इज्तिमा दरगाह फैज़ हाशिमी करीमाबाद में थी गुज़रियो, जंहिंमें मुल्क जे कुंड कुर्छ खां आयल दरगाह फैज़ हाशिमी जे मुरीदन ऐं अक़ीदतमंदन वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। उन खां अलावा लंगर पिणु तक़सीम कयो वियो। उन खां अॻु दरगाह फैज़ हाशिमी तरफ़ां बाबा हज़रत सूफ़ी मोहम्मद फ़कीर रहमतुल्लाह अलैह जे दरबार ते गुलनि जी चादर चाढ़े फातिहा पढ़ी, जंहिंखां पोइ मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेले जी शिकिल इख्तियार करे वियो। उन खां अलावा पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ दरगाह जे गादी नशीन हज़रत पीर ईदन शाह बुखारी, साईं इरशाद हुसैन हाशिमी, गफ़ार हुसैन हाशिमी पिणु शिरकत कई। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। किथां खां आहियो, छा नालो? साईं कश्मीर खां आया हूँ, कदीर अहमद भट्टी नालो आहे साईं। साईं फ़कीर साहब जे मोहब्बत में मिलाद जे प्रोग्राम में आयो? जी साईं जी, सालियाना प्रोग्राम थींदो आहे। हर साल आशिक़ पंहिंजे अक़ीदत सां मल्हाईंदा आहिनि ऐं हिते लातादाद मोहब्बत वारा गॾु थींदा आहिनि ऐं पंहिंजो अक़ीदत जो इंतज़ारु कंदा आहिनि। तव्हां हिते आया हो, छा फ़कीर साहब सां मुलाक़ात थी? फ़कीर साहब साईं माशाल्लाह साईं जी शफ़क़त आहे हर पंहिंजे मोहब्बत वारे जे मथां, ऐं हर मोहब्बत वारो साईं वारनि खे ईअं सम्झंदो आहे साईं मुंहिंजो आहे, पर साईं सभिनी जो ई आहे। तव्हां हिन प्रोग्राम में शरीक थिया हो, केतिरी ख़ुशी महसूस थी आहे? साईं हिन प्रोग्राम जो त सॼो साल इंतज़ारु हूंदो आहे त हीउ प्रोग्राम जेको आहे त माना थींदो त असां वेंदासीं। इन ई सॼे साल इंतज़ार में जेको आहे त माना हे ॾींहं गुज़रंदा आहिनि। माना वालेकुम सलाम। तव्हांजो छा नालो आहे, किथां खां आया? दरिया खान नालो आहे, नौशहर फिरोज खां आया हूँ। हिते आया हो हिन प्रोग्राम में? जी मिला चांद कीअं सुठो लॻो प्रोग्राम? VIP शुक्र अल्हम्दुलिल्लाह, सॼी राति हूंदासीं, सुभाणे सॼो ॾींहुं हिन महिल ताणी हूंदासीं 12-1 बजे ताणी। माशाअल्लाह VIP पूरी सिंध पंजाब घुमिया, अहिड़ो मिलाद न ॾिठो आहे। नगर वग़ैरह VIP नगर जो VIP प्रोग्राम आहे, हज़ारनि जे तादाद माण्हू आहिनि, खाइनि पिया, शिफ्टुनि ते हले पियो, का बि तकलीफ़ कंहिंखे बि न, का बि तकलीफ़ न आहे। किथां खां आया हो? साईं मां नौशहर फिरोज खां आहियो। प्रोग्राम ईद मिलाद जे नबी जे सिलसिले में जेको हले पियो, के पियो लॻे तव्हांखे? सुभान अल्लाह, सही वॾो दिलि खे करार पियो अचे, सुकून पियो अचे। मदीने वारा जा आशिक़नि हर साल असां हिते हिन प्रोग्राम लाइ असांजी दिलि आती हूंदी आहे त अलाह साईं असांखे वरी एतिरी हयाती ॾिए जो हिन प्रोग्राम में अचूं ऐं अची करे जेको आहे दीदार कयूं। अच्छा, नात शरीफ़ जो सिलसिलो जारी आहे, सॼी राति जारी रहंदो? न सॼी राति जारी न रहंदो, पहिरें जेको आहे सो हिन जो इंतिज़ामिया हिसाब सां अहिड़ो इंतिज़ाम हलंदो आहे। नात खां नातूं चवंदा, उन खां पोइ दुस्तार थी, उन खां पोइ साईं तक़ीर कंदा, पोइ आलम सगुरा परे परे खां ख़िताब कंदा। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।